सिंध जो ज़मीनूं नीलाम कयूं पियूं वञनि, ॿेट ते सदाकती ऑर्डिनेंस जे तरीक़े सां कब्ज़ो कयो पियो वञे। ही वतन असांजो आहे, ही शहर असांजो आहे, ॿेट असांजा आहिनि। वफाक खे को बि इख्तियार न आहे त उहो सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करे। सिंध जो माण्हू सम्झे थो त ही साज़िश थिए नओं इसराइल ठाहिण जी। का बि हथचुरांद 1940 करारदाद सां थींदी, असांजे बेसिक एग्रीमेंट सां थींदी। सिंध जो माण्हू बर्दाश्त कोन कयो। बदोनवान सियासी पार्टी जेका आहे उहा पंहिंजी कुर्सी बचाइण ख़ातिर सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो पाणी, सिंध जा ॿेट, सिंध जा शहर लिखी ॾेई छॾे थी। मुआइदे ते सही बि करे था अचनि ऐं हिते सिंध में वरी जुलूस बि कढनि था। जेसिताईं सिंध जो हिकु बि बच्चो ज़िंदा हूंदो, जेसिताईं हिकु बि सिंधी ज़िंदा हूंदो, त कंहिंखे बि इहा ज़रूरत न हूंदी त केरु सिंधियुनि जे स्माग मकाननि ते कब्ज़ो करे सघंदो या उन्हनि ते हावी थी सघंदो। सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ी वालार ऐं कोस्टल अथॉरिटी जे क़याम ख़िलाफ़ धरती धड़ी सरापा एहतजाज बनल। कराची में अवामी तहरीक जे सर ते कोस्टल अथॉरिटी जे क़याम लाइ ॻुजगो में जारी थियल ऑर्डिनेंस ख़िलाफ़ मार्च। रीगल चौक खां प्रेस क्लब ताईं मार्च दौरान औरतुनि ऐं ॿारनि सूदो वॾे अघ में माण्हुनि जी शिरकत। जलसे खे ख़िताब दौरान अॻवाननि तरफ़ां कोस्टल अथॉरिटी जो ऑर्डिनेंस सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी साज़िश करार। अॻवाननि चयो आहे त ॾुखे अरसे खां सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि जी साज़िश जारी आहे। सिंध हुकूमत उन साज़िश जो हिसो बणिजी गैर आइनी तौरु जारी थियल ऑर्डिनेंस ते ख़ामोशी अख़्तियार करे वरिती आहे। कोस्टल अथॉरिटी ते ऑर्डिनेंस जे वापसी ताईं जदोजहद जारी रखण जे